अदालत जो फैसलो इहो आहे त असांजो केस ॿुधियो वञे। हाज़िर आहियूं असां त पहिरें ॾींहं खां आया आहियूं पंहिंजे केस ॿुधाइण जे लाइ। जेको बि डिसीजन आहे असांखे अखियुनि ते ऐं केस हलंदो त असां पंहिंजे केस खे डिफेंस कंदासीं। ऐं ताणी फ़ैसिलो को बि इहो न ॿुधायो वियो आहे त असां ॾोही आहियूं या न आहियूं। इहो ॿुधायो आहे त असांखे हिन केस में ॿुधियो वेंदो। त हाणे ॿुधनि जेके शायदि गवाह अञा ताईं को बि न हलिया आहिनि, उहे हाणे हलंदा, ॿुधंदा असां ॿुधंदासीं। बाक़ी हर डिसीजन खे जेको बि डिसीजन हूंदो आहे न बाबा, उहो कोई आख़िरी कोर्ट न हूंदी आहे, कोर्टूं मथे आहिनि। हर डिसीजन खे उन खे चैलेंज कबो आहे। असांजे ख़िलाफ़ु जेके अचे आयो आहे त भई असां डिसीजन खे अॻिते वञिबो। बाक़ी कोर्टनि ते एतबार आहे जंहिंजे करे असां हिते मौजूदु। कोर्ट है, कोर्ट जो चीज़ डिसाइड करती है, उसको मैं कंडम्प्ट या गलत या सही कहने का कोई हक नहीं है मुझे। वो कोर्ट डिसाइड, इससे ऊपर वाली कोर्ट में जाने का हमें हक है तो हम उसमें जाएंगे। ॾिसो न, हिन महिल ताणी बि असांखे जॉइन करे ॿुधण जी ॻाल्हि कई वई आहे। तो असांखे जॉइन कयो अथनि, असांखे ॿुधंदा, तो असांजा एविडेंस बि हलंदा, असांजा शाहिदनि जा बि गवाह हलंदा। अञा ताईं त न को शाहिद, न को गवाह, न का अहिड़ी ॻाल्हि कान थी आहे न। उहो जेको कुझु आहे उहो थियो आहे। हिन महिल असांखे जॉइन कयो अथनि इन केस में, वेल एंड गुड। सरखिंदे कोर्ट जो हर फ़ैसिलो क़बूल आहे। बाक़ी उनखे अॻिते चैलेंज करिणो आहे, उहो त ॾिठ ज़माने जो कमु आहे, हर माण्हू खे हक़ु आहे। हाई कोर्ट बिल्कुलु, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जिथे आहे उन तारीख़ में वेंदासीं डिफरेंट। छो तव्हां साम्हूं आहे न, अॻे बि त इहो ईअं ई थी, सुप्रीम कोर्ट खां मोटी हिते था अचूं। सो हर केस खे हलण जे लाइ, हर केस खे अॻिते हलण जे लाइ हर माण्हू जो हक़ु आहे। उन हक़ सां हलिबो आहे। फ़ैसिले जो हक़ु हर माण्हू खे आहे, हर अदालत खे चैलेंज करण जो। हीअ को आख़िरी अदालत न आहे। सो अॻिते बि थींदो त अॻिते बि वेंदासीं। साईं, इंटीरियर ज़मानत हर हाज़िरी ते एक्सटेंड थींदी आहे। सो हिन महिल 5वीं तारीख़ ताईं आहे, वरी 5